पढ़ने लिखने आता है कि नहीं आता? कुछ ना बोला। चलियो थियो भंग पीतई कागदन ते नौकरी मिलंदो आया ना पुछी हा छा खपे ता वट आए छा नौकरी मिलन था यार इहो छा चयो अथई सीवी ठहिराई न पीआरसी ठहिराई न बाबुल इन जो घर वारो टीवी ख़राब हो उन जे नाले ते कागज़ मुकमल कराए दरख़्वास्तूं कराए थी बाक़ी तव्हांजे एमएनए जो साइन खपे त छोकिरो तव्हांजो ड्यूटी था लॻे बाजे नौकरी मिलन था तो मुख्य बुला वठी दियो बाप करण जे लाइ तैयार है इन तेरे वो साइन कयो बस साइन तव्हां कयो बसि बाक़ी असांजो कमु आहे अच्छा साईं बाबा तो समझो सूरता मुझे साइन ते कम कोन थींदो तव्हां कयो न बाबा भले कमु न थिए तव्हांजो त कमु आहे न बाबा तव्हां एमएनए हिते साइन कयो हिते हिते ॿुधाई न हिते तुंहिंजो हा हिते बाबुल वट पैन नाहे किथां सही करे ॾींदव पैन ना मोर को मास्टर है बाबा पैन खयो बता पैन खणी था खणी था मां एमएनए आया को मास्टर ना है बाबा पैन वठी ना बाबा ए वठी कमदार बस हालो हालो सुना अच्छा जगी में हालो न को हार न को मिठाई न को हालो गाल मुझे कमदार मास्टर करे कठिन हालो बाबा हालो रेस्ट के चलो आराम कर रहे हालो मुझे नंढड़े भाउ जी ज़िंदगी जो सवाल आहे रेशन मुझे बात तो सवाल आ तो हेलो रेशन ॾिसो था न बाबा बाबा ने गाल के मां ॾिसां तो पोता असांजो बाबुल सरदार जी रेस सूरत पढ़ा न किसको सूरत हालो मुंहिंजो वाइदो आहे निकरो 5 सालनि खां पोइ तूं वरी मुंहिंजे उतां अॻिते अचिजां जेकॾहिं बेस्तो करे तोखे उतां न कढियमि न त पोइ तूं चइजां अरे थोका 5 साल न ॾियो बि हिकिड़ो वोट था न नथा खपनि तव्हांजा वोट हलो निकिरो हालो हिकिड़ो वोट त ॾियनि था पर ॼण तव्हांखे ख़रीद करे छॾियो अथनि अहिड़ा तेड़ा माण्हू बाक़ी असांजे गिची में था वठनि हे नौकिरी जे लाइक़ु आहिनि तव्हां वञी कंहिं वाड़े ते कमायो नौकिरी कंदा पुटु